अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 सेप्टेम्बर सैटरडे ऐं हिन महिल टाइम थियो आहे तक़रीबन बसि 11 थियण ई वारा आहिनि। 10:30 बजे ज़हरा वई आहे, उन खां पोइ खीर वारो आयो, खीर कढण लाइ रखियो अथमि ऐं कुझु कपिड़ा मशीन में विझी आई आहियां। कल्ह मां पाइण जा कपिड़ा धोता, अॼु मां चादरूं ऐं टॉल वग़ैरह मशीन में विधा आहिनि, उहे धोपनि था पिया। ऐं हिननि ते ॾाढी उस अचणु लॻी आहे, वीचारा हिते इन करे पिया हूंदा जो हिननि जे मथां उस न ईंदी, पर ठीकु आहे, कुझु ॾींहंनि में वरी इहे वण मुंहिंजो फुटी वेंदो। ऐं गर्मी एॾी आहे जो बसि अलाह माफ़ी ॾे, छा चवां मां, एतिरी शदीद गर्मी आहे। ऐं सोचां थी त जेके रोडनि जे किनारनि ते या मैदाननि में टेंट्स में वेठा हूंदा, उन्हनि जो कहिड़ो हशर हूंदो। ज़मीन में जॾहिं एॾो पाणी पवंदो आहे त पोइ ओभर बि एॾा निकिरंदा आहिनि, हब्स घुट सां मुंझण वारी गर्मी आहे। उस एॾी तेज़ आहे, यकीन नथो अचे मई जून वारी उस थी हले ॼण त। सो बहरहाल मां जेको आहे पाणी जी टंकी भरे चुकमि हाणे ऐं बाल्टी बि हिते पाणी बाल्टी में बि विझी छॾियो आहे, छो त मूंखे बार बार कुझु प्लांट्स खे रेग्युलर ॾियणो थो पए पाणी, छो त हाणे ॾाढी गर्मी आहे, हिननि जी वीचारनि जी बर्दाश्त ख़तमु थी वई आहे। असां इंसाननि जी ख़तमु थी वई आहे, हे बि त असां वारा आहिनि न। सो इहो कमनि जो सिलसिलो जारी आहे, बावजूदि इन जे जो दिलि नथी चए त कुझु कजे, पर कुझु न कुझु करणु ज़रूरी आहे। ऐं कपिड़ा हिते विझंदमि सुकणा, चादरूं ऐं टॉल वग़ैरह। सो स्टैंड खयो ई कोन हो, कल्ह मां पंहिंजा धोता त उहे राति जो सुकी विया, खणी छॾिया, वरी हाणे ॿिया हिन ते विझंदमि। स्टैंड जेको आहे हितां हटे ई कोन थो, सो हलूं था अंदरि। ऐं राति जो माशाल्लाह ॿियो बि आयो सामान, हे हिकिड़ी ॻंढि कपिड़नि जी ही आहे ऐं हिकिड़ी ॻंढि कपिड़नि जी ही आहे। हिकिड़े में चयूं त ॿारनि जा आहिनि, हिकिड़े में वॾनि जा आहिनि, बहरहाल जेको बि आहे त अञा ताईं खोलियो न आहे, हिमत कोन्हे मूंखे खोलींदमि, छो त अञा जेको मां सामान मोकिलियो हो न, उहो डिस्ट्रीब्यूट न थियो आहे, छो त हो बि वरी उन मां पैकेट्स ठाहींदा अलॻि अलॻि, त जीअं माने नंढनि वॾनि जा कपिड़ा जुतियूं जे हर कंहिंखे प्रॉपर शेयर हिकिड़ो मिली सघे, हुननि खे बि टाइम थो लॻे विराइण में। त मां चयमि तेसि ताईं ॿिया बि गॾु थी वञनि भले। हीअ हिकिड़ी शलवार न मोकिली हुअमि, बोस्की जी शलवार, हिन जी कमीस जो थोरो खीसो फाटल हो, उहो अञा ताईं रखियो अथमि, त उन्हनि जी मां सिलाई कंदमि, खीसे जी हिकिड़ो सॼो वॻो ठही वेंदो, त उहो पंहिंजी जाइ ते अञा पियो आहे, कंदमि इंशाल्लाह। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, करिणो आहे मूंखे थोरो, पर घर बि इग्नोर पियो थिए त घर जा कुझु कम कारियूं थी वञनि, त उन खां पोइ जेको आहे। ऐं वरी मां चाहियां थी त कुझु चङड़ो सामान जमा थिए, त पोइ मां जेको आहे हिन कम में हथु विझां, त वरी 2-3 ॾींहं लगातार हिन ते कमु कयां। ऐं जीअं इरादो आहे मुंहिंजो त संडे ते मां कुझु कोइल्स वठंदमि, त उहे बि अचनि हिकु ई दफ़ो, पोइ जेको आहे टाइम कढंदमि। टाइम बल्कि टाइम मुंहिंजो इन्हनि कमनि जे लाइ, थांव अंदरि करणा आहिनि, खीर कढे थो पियो, कपिड़ा मशीन में आहिनि, सिलसिलो जारी आहे। 11:30 थिया आहिनि, कपिड़ा ड्रायर में विझी आई आहियां। ऐं मां सुबुह जो जंहिं महिल ज़हरा जी मानी पचाई त पंहिंजे लाइ बि हिकिड़ी मानी पचाए छॾी। हिन महिल बुख लॻी आहे, नाश्तो प्रॉपर न कयो, इन करे मां हिन महिल ॾही मानी थी खावां। कपिड़ा जीअं ई तेसि ताईं ड्रायर मां निकिरी ईंदा त वरी सुकणा विझंदमि वञी। हिन महिल 1:30 थियो आहे ऐं सुराण बि अची वई आहे, छो त अॼु हुननि जी PTM हुई, त थोरो जल्दी फारिग थी वई। ऐं हाणे मां पचाई आहे इहा भाॼी, ग्वार उन ॾींहुं चॉप करे रखी हुयमि, त बिल्कुलु हीअ सनड़ी चॉप थियल आहे, ग्वार ऐं पटाटनि जी मज़ेदार भाॼी। ऐं मानी बि हिन सां गॾु हाणे पचाए थी छॾियां, त जीअं पोइ वञी मां जीअं नमाज़ पढ़ां, त वरी मां हिन गर्मीअ जे पासे जो रुख़ न कयां ॿीहर। सो हिननि खे चङी देरि थी वई आहे, अगरि पटाटा ॻरी विया हूंदा त बाहि तेज़ कंदमि। हा, ॻरी विया आहिनि, सो बाहि तेज़ करे हिन जो पाणी सुकाईंदमि, हिन में सावा धाणा सावा मिर्च विझंदमि ऐं गॾु मानी बि पचाईंदमि। इहो अॼु असांजो लंच आहे। सिक सोज़ में दिल साड़े है, मुहब्बत जा मच बारे, का सारत लहे बिया है, का सारत लहे बिया, का सारत लहे बिया। जूस हुजे टैंक पर, हा त उहे ठाहे।
असां अची वियासीं अधु कलाक खनि पहिरियों, पर अलाह मुंहिंजी तौबा अलाह माफ़ी ॾे, एॾी गर्मी हुई जंहिंजी हद न आहे। फ्रूट्स अञा कुझु ख़ासि अवेलेबल न हुया, ऐं जेके हिकु ॿ ॿिया हुया त मूंखे उहे वणनि न पिया, उन्हनि जूं शिकिलियूं ई न हुयूं, त असां वठूं सो केला वरितासीं, अंगूर 2 फ्रूट वरिता, ऐं भाॼीअ में बसर, पटाटा, टमाटा, धाणा, भिंडियूं ऐं पटाटनि खे त एॾी गप लॻल हूंदी आहे जो अलाह पनाह ॾे, त सुराणे ते धोए थी। उनखां सवाइ कुझु चैरिटी जो सामान वरितो। हे वरिता आहिनि 10 विहाणा आहिनि, असल में हे कुशन्स आहिनि, ठीकु आहे, ऐं पर हिननि जी साइज़ ईअं हुई जीअं असां ॿारनि जूं विहाणियूं ठाहींदा आहियूं न, त सभु जेके रेक्टेंगल शेप में मूंखे मिलिया त उहे मां वरिता आहिनि, डिफरेंट कलर्स। ऐं मूंखे लॻो त कोई ॿार बि हे आराम सां मथे हेठां पंहिंजे यूज़ करे सघे थो, ऐं कोई वॾो बि, त 10 इहे विहाणा वरिता। ऐं 5 लाइ मां छा वरितो, 5 लाइ मां बसि ईअं ई हिकिड़ो चरिया दिलि मुंहिंजी चरिया, हिकिड़ो त मां वरितो हे, हिन ते बटण ठहियलु आहे, कुशन कवर आहे, पर मूंखे कुशन कवर त न आहे करिणो, ऐं मूंखे हिन जो मटीरियल यूज़ करिणो आहे कंहिं न कंहिं पंहिंजे क्राफ्ट में, त मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं ॿियो वरितो मां हे, हाणे ॿुधायो त 20 रुपीज़ में जो मूंखे हे मिलियो हूंदो, त हिन ते एॾा सारा माशाल्लाह सां नग लॻल आहिनि जंहिंजी का इंतिहा न आहे। ॿुधायो 20 रुपए में एॾा सारा नग, त हिन खे बि मां एज़ कुशन त न यूज़ कंदमि, हिन तां इहे नग मां लाहींदमि जिन खे मां पंहिंजे मुख़्तलिफ़ किन शयुनि जी डेकोरेशन ते यूज़ कंदमि। ऐं उनखां अलावा हिकिड़ो हे फ्लेमिंगोस, त हिन जो बि जेको आहे ॾाढो ज़बरदस्त जेको आहे मटीरियल आहे, ऐं सिर्फ़ु 20 रुपीज़ में। त हाणे मां हिन जो छा बि यूज़ कंदमि, हिन खे मां कहिड़े बि हंधि कंदमि इस्तेमालु पंहिंजे क्राफ्ट में, त हे बसि सम्झो हे 360 जा थियनि पिया, त हुन मूंखे इहे बि जेके से 50 में ॾिना, त इहे मां पंहिंजे क्राफ्ट जे हिसाब सां वरितो आहे, हिननि खे कटे करे मूंखे यूज़ करिणो आहे। उनखां अलावा हे वरितियूं मां सिंगल बेड जूं सवड़ियूं, ठीकु आहे, हे अच्छा वाइट उते घणियूं पियूं मिलनि, पर हाणे वाइट उन्हनि जे लाइ वठणु बोर्ड वारनि जे लाइ, वीचारा के ज़मीन ते वेठा आहिनि, के कीअं मिटीअ में वेठा आहिनि, त उन्हनि जे लाइ मां पोइ वाइट न वरितियूं, त मूंखे जेके बि रंगीन मिलियूं, हिननि जी जेकी क्वालिटी बि सुठी आहे ऐं हिननि जी थिकनेस बि सुठी आहे, त इहे वरितियूं। ऐं मज़े जी ॻाल्हि त अच्छा हीअ वाइट मां वरी ॿिए कंहिंखे ॾियण लाइ वरिती आहे, कंहिंखे खपे पई त उन जे लाइ वरितमि, त इहा माना बोर्ड वारनि जे लाइ न आहे। ऐं हीअ जेका रंगीन आहे, इहा एॾी त प्यारी ऐं सुठी क्विल्ट हुई, पर हिकिड़े हंधा हीअं वॾो सारो हिनखे कट लॻियल हो, बिस्मिल्लाह, त मां हुनखे चयमि त हीअ त फाटल आहे, हीअ मूंखे तूं सस्ती करे ॾे, त चई तव्हां घणा ॾींदव, हूअं ॿियूं 300 में ॾिनई, त हीअ मां चयोमांसि त 150 जी, छो त हे कट मुंहिंजे लाइ कोई हैसियत ई नथो रखे। मां हिनखे आराम सां ऑरेंज कलर जो धाॻो विझी ऐं हिनजी मां हथ सां ईअं ॻुझा टाका हणी सिलाई करे छॾींदमि, त हे फस्ट क्लास कम जी हिकिड़ी शइ थी वेंदी। सो इहे ॾाढियूं सुठियूं मूंखे मिली वियूं क्विल्ट्स, त इहे फ़िलहालु हिते ई पयूं हूंदियूं, त जीअं भले उस खाइनि, हवा खाइनि, ठीकु आहे। सो इहा वरितमि अॼु जी ख़रीदारी। हे ब्लू 2 आहिनि, 2, 3, 4 ऐं 5 हीअ, ठीकु आहे। सो ॾींहों ॾींहुं वेंदा महांगियूं कंदा, इन करे मूं सोचियो त जेतिरा पैसा पयल आहिनि, गुंजाइश आहे, त इहे वठां। ऐं हो जेके विहाणा वरितमि उहे बि मूंखे हिन ॾिना 100 रुपए जा, घटि ई न पियो करे, 120 रखी वेठो, 20 रुपया हुन ख़बर ई मायूं घटि कराईंदियूं, त पोइ बहरहाल 1000 रुपए जा 10 विहाणा वरितमि, नंढा ई सही पर हिकिड़ी कम जी यूज़फुल शइ हुई। सो इहा आहे सूरत हाल। सो हाणे विझंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं, पहिरियों टाइम न थियो आहे अञा निमाज़ जो, पर निमाज़ खां पोइ ईंदासीं किचन में, छो त नाश्तो सभिनी देरि सां कयो आहे, त उनजी मूंखे तकड़ न आहे। 2 थिया आहिनि, निमाज़ पढ़ी वरिती आहे, सुराणे पटाटा जी रखिया हिते, ऐं चिकन घुरायमि, फ़ोन कयमि चिकन वारे खे, थोरो कीमो ठारायो अथमि चिकन जो, ऐं कुझु ईअं ई गोश्त, कुझु हे हॾियूं, ऐं उनखे चयमि त इहे बि मोकिलिजांइ, छो त मां यखनी ठाहींदी आहियां हॾियुनि मां। ऐं मां हिते पचायां थी बिरयानी। गर्मी ॾाढी आहे, हालांकि अहिड़ो कुझु पचाइण जो मुंहिंजो मूड न हो, पर इहो आहे जो ॿारनि खे पसंदि बि आहे, ऐं राति ताईं पोइ मुंहिंजी जान छुटल हूंदी, मां हिकु दफ़ो ई पचाए थी छॾियां। खीर गरम करण लाइ रखियो अथमि, ॾही ठाहींदमि, बचल खुचल सभु खीर कढिया आहिनि। सो प्यालो मुंहिंजो रेडी आहे, हिन में ॾही ठहंदी, मलायूं कढंदी थी वञा, अञा हिकिड़ी देगड़ी रहियल आहे, उन मां बि कढंदमि, वापसि फ्रीज़र में वेंदियूं। सो सुहाण वई आहे हाणे निमाज़ पढ़णु, छो त उन इलाही सारा पोयां कम कया, बसर कटी, टमाटर, सुरे जीरी साफ़ु कयईं, वग़ैरह वग़ैरह जीअं थींदो आहे। सो हाणे हे सॼा मुंहिंजा हिते सिलसिला कमनि जा जारी रहंदा। ॾही सफ़ा थोरी बची आहे, छो त रायतो बि ठाहियोसीं, हीअ मूंखे विझणी आहे बोड़ में, बिरयानी में विझंदी आहियां मां हमेशह ज़रूरु, त उनजी ज़रूरत हुई, ऐं खीर बि बचियल हो 2-3 ॾींहंनि खां कुझु न कुझु। सो ॾही असांजे खाधे जो हिकिड़ो इंतिहाई ज़रूरी हिसो आहे। खीर ॿार नथा पीअनि, शौक़ सां इहो चढ़ंदा आहिनि त इहो तव्हां खुलियल खीर सुठा वठो,
पर ॾही शौक़ सां खाईंदा आहिनि। सो शुक्र आहे त हूअं बि खीर ॾहीअ में खीर खां वधीक कैल्शियम आहे, त इहो ज़रूरु खाइणु घुरिजे। सो असांजो कम जो सिलसिलो हिते हले थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। माशाअल्लाह मज़ेदार बिरयानी तयारु आहे। सो इहो आहे असांजो लंच बि ऐं डिनर बि। ऐं डिनर में जेकॾहिं थोरो घणो खुटियो त खणी कुझु पचाए वठंदमि, पर घणो गर्मी हुई त इन करे मां चयमि कुझु ॿारनि जी फरमाइश बि पूरी थी वञे ऐं मुंहिंजी बि थोरी 2 वेलनि मां 1 वेलो थी वञे, जान छुटे त बहितर आहे। कॾहिं कॾहिं ईअं करिणो पवंदो आहे, हेॾी गर्मीअ में बर्दाश्त ख़तमु थी वञे किचन में बीहण जी। सो बहरहाल सो असां हाणे कंदासीं लंच। हे बिरयानी जी 2-3 क़िस्मनि जूं रेसिपीज़ अथव मुंहिंजूं, अगरि केरु चाहे ॾिसणु त तव्हां ॾिसी सघो था। सो लंच टाइम। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 सितंबर, संडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। ज़ाहिरी ॻाल्हि आहे देरि सां उथियमि, नाश्तो वाश्तो देरि सां कयो ऐं सुबुह खां कुझु करण जो यकीन कयो मूड न आहे, हंध मां उथण जो बि मूड न आहे, छो त एॾी त मां बसि अलाह माफ़ु करे शदीद गर्मी आहे जंहिंजी हद न आहे। उस एॾी तेज़ ऐं चिटी आहे। ऐं राति बि जेको आहे कल्ह मंझंदि मां इहो कंटिन्यू न कयो व्लॉग, मंझंदि खां गर्मी एॾी कुझु करणु पुॼे ई न पियो। राति जो बि असां जेको मानी में खिचड़ी पचाईसीं त कुझु बोड़ या अहिड़ो कुझु खाइण ते दिलि न पई चाहे, ॾही ऐं खिचड़ी। सो हाणे जेको मां वञूं था संडे बाज़ारि, वरी एज़ यूजुअल कुझु भाॼियूं खपंदियूं लाज़मी, ऐं उन खां सवाइ फ्रूट। इलाही ॾींहंनि खां असां फ्रूट जी शिकिल न ॾिठी आहे त अजीब थो लॻे। सो माशाअल्लाह हिन महांगाई जे दौर में बि अलाह खाराए थो, हुनजा करम आहिनि। ऐं उन खां सवाइ ॾिसंदमि अगरि बीह सघियमि उते त कुझु क्विल्ट्स वठंदमि हिन चैरिटी जे लाइ। ऐं केॾनि ॾींहंनि खां तारीख़ मुंहिंजे लाइ पथर खणी आयो, शेल्स, इन्हनि खे पेंट करिणो हो, कंहिंखे डेकोरेट करिणो हो। सो इहे सभु हिते ईअं ॿधा पिया आहिनि, टाइम नथो मिले। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन महिल मुंहिंजी प्रायोरिटी कुझु ॿियो आहे। सो हाणे वेंदासीं ॿाहिरि। सो अलाह ख़ैरु कंदो, पाणी वाणी पी हथ मुंहुं धोई पाण खे थोरो थधो करे निकिरूं था। सो वापसीअ ते वरी तव्हां सां मिलूं था। हिन महिल मां 3 फेरी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते यूनियन जी मीटिंग आहे। सो मीटिंग में थी वञा, वरी वापसीअ ते तव्हां सां मिलां थी। 3 फेरी जी सांझीअ जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं यूनियन जी मीटिंग मां थी आहिनि, जेका उहे जनरल इशूज़ कंहिं बि सोसाइटी जा, कॉलोनी जा जेके थींदा आहिनि, ख़र्च, माण्हू पैसा ॾियनि था नथा ॾियनि, माण्हू अजीब आहिनि, अजीब आहिनि। बहरहाल हाणे छा चवां, अलाह माफ़ु करे सभिनी खे हिदायत ॾे। सो 2 ॾींहंनि में इहो ई रिकॉर्ड कयुमि जेको कुझु मां तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं बसि गर्मी हिन महिल बि एॾी शदीद आहे जो सिजु लही वियो आहे, पर मूंझ आहे उहा जेका घुट आहे उहा तव्हां सभई महसूसु कंदा हूंदो यकीन आहे। सो हाणे त मां वरी बि रेस्ट ई कंदमि, शायदि राति जी मानी त मूंखे न आहे पचाइणी, ॾिसंदमि छा थो खुटे थो नथो खुटे। सो बहरहाल घणो टेंशन न आहे ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे पंहिंजे हथ सां खाधो पचाए पंहिंजे ॿारनि खे खाराइणु। सो हिकिड़ो लिमिट आहे उमिरि जी, टाइम जी, जो मां इहो कमु करे सघंदमि। हुन खां पोइ त हर को पंहिंजो ज़िम्मेदार पाण ई आहे, मां कंहिंजी ज़िम्मेदार न आहियां, हाणे बि न आहियां, पर इहा मुंहिंजी ख़ुशी आहे। सो बहरहाल अॼु जे व्लॉग मां तव्हांखां मोकिलाईंदमि। इंतिहाई थकाईंदड़ ऐं बेज़ार कंदड़ ॾींहं आहिनि। गर्मी जेको आहे सॼी तवानाई निपुड़े थी छॾे, ॼण त कंहिं कमु करण जे लाइक़ु नथी छॾे, सची ॻाल्हि आहे। सो अलाह रहम करे, अलाह माफ़ी ॾिए असां सभिनीनि खे। ऐं एॾा जेके बरसातूं थियूं आहिनि ऐं जेकी ॿोॾ आई आहे त हीअं ज़मीन मां ॼण ओभर था निकिरनि पिया। सो बसि दुआ ई करे थी सघिजे अलाह खां रहम जी, कर्म जी, ॿाझ जी, ॿियो को असांजो बसि न आहे। ऐं हाणे मोकिलाईंदमि तव्हां खां, ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजो व्लॉग कीअं लॻो आहे, जेको 2 ॾींहंनि में मां टुकड़ियूं रिकॉर्ड कयूं आहिनि। ऐं इनशाला ज़िंदगी रही त वरी नए व्लॉग में मिलंदासीं। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो, आबाद जो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ऐं पूरी कोशिशि कजो। हिन महिल मजबूरनि जी मदद करण जी सख़्तु ज़रूरत आहे। ईसार ऐं क़ुर्बानीअ जो वक़्तु आहे, ख़ुदिगर्ज़ीअ जो वक़्तु न आहे। ऐं बसि पंहिंजे हिसे जो बि खणी ॿिए खे ॾेई छॾण जो वक़्तु आहे। अलाह ॾींदो थो रहे, ॾींदो रहंदो इनशा अल्लाह। सो मोकिलायूं था। अलाह वाहे।